अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واذكر عبادنا إبراهيم وإسحاق ويعقوب أولي الأيدي والأبصار إنا أخلصناهم بخالصة ذكر الدار وإنهم عندنا لمن المصطفين الأخيار إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما बुलंद आवाज़ से शरीफ पढ़ो اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم बटे भेरा बुलंद आवाज़ से सब दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد वबारिक वसल्लम हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत जो वॾे में वॾो दलील है त मुसलमान सुन्नत ऐं दुरूद सां ताल्लुक रखे जंहिंजो जेतिरो सुन्नत सां ज्यादा ताल्लुक आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत सां ज्यादा ताल्लुक आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ण सां ज्यादा ताल्लुक आहे चइबो त इन जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एतिरो ज्यादा ताल्लुक आहे दीन जो बुनियाद ॿिन शयुनि ते आहे ला इलाहा इल्लल्लाह ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह यानी हिकु तौहीद ॿियो रिसालत बुलंद आवाज़ सां कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बुलंद आवाज़ सां पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जो वॾे में वॾो सबक है त इंसान पंहिंजो एतिक़ाद पंहिंजो नज़रियो पंहिंजो अक़ीदो क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ रखे अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में सब खां ज्यादा तौहीद के बयान फरमायो आहे अलहम्द खां वन्नास ताईं हर सूरत जो मरकजी सबक तौहीद आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन ए अल्लाह सां तुंहिंजी इबादत कयूं था तुंहिंजी इबादत कंदा रहंदासीं तोखां मदद घुरूं था तोखां मदद घुरंदा रहंदासीं बकरा ए ला नअबुदुल बकरत कमा फ़अलतिल यहूद असां गऊं जी पूजा न कंदासीं जी यहूदी गऊं जी पूजा कई जी हिंदू गऊं जी पूजा था कन आल इमरान वला नाबुद आल इमरान कमा फ़अलतिन नसारा असां ईसा ऐं मरियम जी पूजा न कंदासीं जी ईसा अलैहिस्सलाम जी पूजा कई उन खां पोइ सूरह निसा ऐ नुअद्दी हुकूकन निसा असां औरतुनि जा हक़ अदा कंदासीं औरतुनि ते ज़ुल्म न कंदासीं जी मक्के जा काफर औरतुनि खे ज़िंदा कब्रुनि में दफन कंदा हुया माइदा फंज़िल अलैना माइदत मिनस समा ए अल्लाह असांजे मथो आसमान खां बरकतूं नाज़िल फरमा
जी अगिल क़ौमुनि ते अंबिया किराम जे दुआउनि जे बरकत सां उन्हनि खे तू जन्नत जो दस्तरखान नसीब कयो। या अल्लाह असां खे भी या अल्लाह बरकतूं नसीब फरमा ऐं जन्नत जो दस्तरखान नसीब फरमा। बुनियाद तौहीद आहे। जेको माण्हू तौहीद खे नथो समझे, जेतिरियूं भी इबादतूं करे, जेतिरा भी माण्हुनि खे रिफ़ाई कमनि में हिस्सो वठे, जेतिरा भी आमाल सालिह करे, पर जेकर अक़ीदो तौहीद जो क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ उन जो नाहे, इन जो कोई अमल अल्लाह सुब्हानहू व तआला वटि क़बूल न आहे। इन करे असांजा आलिम सभ खां ज़्यादा तौहीद जो सबक बयान कंदा आहिनि त सदबो सिर्फ़ कंहिंखे अशद आंगुर खणो, अल्लाह के हाज़िर नाज़िर समझी करे बुलंद आवाज़ सां जवाब ॾियो। सदबो सिर्फ़ कंहिंखे, बुलंद आवाज़ सां सदबो सिर्फ़ कंहिंखे, झुकबो सिर्फ़ कंहिंजे अॻियों, नज़र ऐं न्याज़ सिर्फ़ कंहिंजे नाले ते, सदको ऐं ख़ैरात सिर्फ़ कंहिंजे नाले ते। अक़ीदो क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ बणायो। हिकु पुछा कयो अयनहनी अहदुन इंदा अहदिन या रसूल अल्लाह, क़ाल ला औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं को कंहिंजे अॻियों झुकी सघे थो? जी मुशरिकनि जा पीर पंहिंजे अॻियों पंहिंजे मुरीदनि खे झुकाईंदा आहिनि। जी बिदअती मुल्ला शागिर्द उन्हनि जे अॻियों झुकी मिलंदा आहिनि। अल्लाह जे हबीब मना कयो, ला कंहिंखे भी कंहिंजे अॻियों झुकण जी इजाज़त न आहे। जेकर झुकण जी इजाज़त हुजे हा त घरवारी खे हुजे हा त मुड़स जे अॻियों झुकजे, पर सजदो ताज़ीमी भी हिन उम्मत में कंहिंजे लाइ जाइज़ न आहे। त झुकबो सिर्फ़ कंहिंजे अॻियों। अल्लाह जो नालो खणो, तबारक अस्मु रब्बिक। मुंहिंजो मक़सद ई अल्लाह जो नालो खणाइण आहे। तव्हांजे रब जे नाले में बरकत आहे त झुकबो सिर्फ़ कंहिंजे अॻियों। अक़ीदो दुरुस्त कयो, अक़ीदो दुरुस्त कयो, अक़ीदे जो आयतूं याद कयो। वयमसस्कल्लाह बिज़ुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू। जेकर के मुश्किल में अल्लाह तोखे विझे, कोई मुश्किल कुशाई नथो करे सघे मगर सिर्फ़ केर। अब मुश्किल लहण वारो सिर्फ़ केर, परेशानियूं ऐं गम ख़त्म करण वारो सिर्फ़ केर, मौत हयाती जो मालिक केर, इज्जत ऐं ज़िल्लत जो मालिक केर, सेहत ऐं बीमारी जो मालिक केर, अम्मा जे पेट में युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, ए सुहिणी सूरत ठाहिण वारो केर। टे किस्तियूं आहिनि मुस्लमानों, जिंदगी जूं टे किस्तियूं आहिनि। चौथी किस्त कंहिंखे भी न मिली। हिकु बचपन वारी जिंदगी, ॿियो जवानी वारी जिंदगी, ॿियो पोढ़प ऐं कुराणप वारी जिंदगी। चौथी किस्त कंहिंखे भी न मिली। मां जेका आयत पढ़ियमि सिर्फ़ उनजो तर्जुमो थो। अल्लाह पाक सभिनी नबियनि जो उलुल अज़्म वॾनि नबियनि जो तज़किरो करण खां पोइ रब करीम तो फरमाए, इन्ना अख़लसनाहुम बिखालिसतिन ज़िक्रुद्दार। असां नबियनि सगुरनि खे ख़ुसूसी तौर ते हे सबक ॾिनो होसे त पंहिंजे उम्मतुनि खे आख़िरत यादि ॾियारनि, आख़िरत यादि ॾियारनि, आख़िरत यादि ॾियारनि। नबियनि जो हिकिड़ो ख़ुसूसी कम इहो भी हो। जी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा मुर्शिद साईं इस्लामी निज़ाम जे मुतालिक़ ॻाल्हाए रहिया हुया। क़ुरान करीम में इस्लामी निज़ाम जे मुतालिक़ भी आयतूं आहिनि। अज़्ज़ानियतु वज़्ज़ानी फजलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मियत जल्द। ज़िनाकार मर्द औरत गैर शादीशुदा के 100 कोड़ा लगायो। अस्सारिक़ु वस्सारिक़तु फ़क़्तू अयदियहुमा, चोरी कंदड़ मर्द औरत जो हथ कटियो। वलकुम फिल क़िसास हयातु या उलिल अलबाब, क़िसास में तव्हांजे लाइ हयाती आहे। कातिल खे क़त्ल कयो। साईं इस्लाम जे निज़ाम जी ॻाल्हि करे रहिया हुया। जी क़ुरान करीम में नमाज़ जो ज़िक्र आहे, रोज़े जो ज़िक्र आहे, हज जो ज़िक्र आहे, ज़कात जो ज़िक्र आहे। रब जो कसम हिन क़ुरान करीम में इस्लामी निज़ाम जो भी ज़िक्र आहे। मां उन ॻाल्हि खे नथो बयान कयां, मां पहिरीं ॻाल्हि तो बयान कयां त हसीबुल अख़लाक़ यानी पंहिंजे वजूद ते इस्लामी निज़ाम कायम कयो। तदबीर मंजिल माना पंहिंजे घर ते इस्लामी निज़ाम कायम कयो। तव्हां असांजो नारो आहे त अल्लाह जी धरती ते कंहिंजो निज़ाम। अल्लाह जो नालो खणो, अल्लाह जो नालो खणो। अल्लाह जे धरतीअ ते कंहिंजो निज़ाम। तकबीर, शान मुस्तफा, इनकिलाब, इनकिलाब। त
इस्लामी निजाम जे दावा में तव्हां सच्चा तॾहिं चइबो जॾहिं पंहिंजे वजूद ते इस्लामी निजाम कायम कयो, जॾहिं पंहिंजे घर में इस्लामी निजाम कायम कयो। जेकर तव्हां पंहिंजे वजूद ते शहन फुट जे कद ते इस्लामी निजाम कायम नथा करे सघो त पोइ पक ॼाणो त तव्हां इस्लामी निजाम जे दावा में पूरा न आहियो। जेकर तव्हां पंहिंजे घर ते इस्लामी निजाम कायम नथा करे सघो त पोइ पक ॼाणो त इस्लामी निजाम जे दावा में पूरा न आहियो। पंहिंजे वजूद ते इस्लामी निजाम कायम कयो। हिन वजूद ते इस्लामी निजाम तॾहिं कायम थी सघंदो जॾहिं आख़िरत यादि हुजे। त दुनिया हमेशह जे लाइ न आहे, दुनिया हमेशह जे लाइ न आहे। अफहसिब्तुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। रब करीम तो फरमाए छा तव्हां सम्झो था त मां तव्हांखे बग़ैर मक़सद जे ठाहियो आहे, तव्हां मूं ॾे मोटी न ईंदव? त आख़िरत जो फिक्र कयो। हे जलसो छा आहे? हे तव्हांजे क़बर जो फिक्र आहे। हे मदरसो छा आहे? हे तव्हांजे जन्नत जो फिक्र आहे। हे इल्म छा आहे? हे असांजे उलमा जे मेहनतुनि जो ख़ुलासो छा आहे? हे तबलीगी जमात जे मेहनतुनि जो ख़ुलासो छा आहे? हे जिहादी मेहनतुनि जो ख़ुलासो छा आहे? मक़सद ज़िंदगी खे सम्झण जी कोशिश कयो त रब साईं असांखे पैदा छा जे लाइ कयो आहे। असांजी दिलि ज़ख़्मी आहे जी हे दस्तारबंदी जो जलसो आहे। इन खां कहीं वॾो दस्तारबंदी जो जलसो हफ़्तो पहिरियां अफ़गानिस्तान जे शहर कुंदूज़ में थियो, जिते 150 हाफ़िज़ सगोरा उन्हनि पगड़ियूं ॿधियूं, उन्हनि खे गुल पराया विया। अजीब ख़ुशीअ जो मंज़र हुयो, पर ज़ालिमनि असांजे उन्हनि मासूमनि खे शहीद करे छॾियो। यादि कयो जी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रहमतुल लिल आलमीन हिन त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबीउल मलाहिम जंगिन वारा नबी भी हिन, नबीउल सैफ तलवार वारा नबी भी हिन। आका हीअं बि फरमायो आहे अल जन्नतु तहत ज़िलाल सुयूफ, जन्नत तलवारुनि जे साए में आहे। अल्लाह जे वास्ते अल्लाह सां मुलाक़ात जो शौक़ पैदा कयो, अल्लाह सां मुलाक़ात जो शौक़ पैदा कयो। हदीस पाक में आयो जेको बानो अल्लाह सां मुलाक़ात जो शौक़ रखे थो अल्लाह भी हुन सां मिलण खे पसंद थो करे। जेको बानो अल्लाह सां मुलाक़ात जो शौक़ नथो रखे अल्लाह भी हुन सां मिलण खे पसंद नथो करे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा असांजी अम्मा मोमिननि जी अम्मा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां त मना कयो आहे त मौत जी तमन्ना कोई भी न करे, मौत जी ख्वाहिश कोई भी न करे। ज्यादा में ज्यादा माण्हू हीअं चवे ए अल्लाह जेसिताईं ज़िंदगी बहितर आहे त ज़िंदा रख, ऐं जॾहिं मुंहिंजे लाइ मौत बहितर हुजे त मूंखे मौत ॾे। त तव्हां त मौत जी तमन्ना खां मना था कयो। हाणे त तव्हां फरमायो त जेको अल्लाह सां मिलण खे पसंदि कंदो आहे अल्लाह भी हुन सां मिलण खे पसंदि कंदो आहे। इन जो मतिलबु त इहो आहे त ईमान वारो मौत जी तमन्ना रखे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जवाब ॾिनो, तवज्जो सां ॿुधो, मां 5 मिंटनि में पंहिंजे मारूज़ात खे पूरो थो कयां। आका फरमायो या आयशा इन जो इहो मतिलबु न आहे त माण्हू मौत जी तमन्ना करे। अल्लाह सां मुलाक़ात खे पसंदि करण जो मतिलबु हे आहे त जेको बानो ईमानी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, जेको बानो रब जे रज़ा जी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, जॾहिं हुन जे मौत जो वक़्तु ईंदो आहे त रब जे मोहबत में मरंदो आहे। दुआ करो अल्लाह पंहिंजे मोहबत इश्क में मौत नसीब फरमाए। इंतहाई मोहतरम दोस्तो भाइरो बुजुर्गो, मां सिर्फ़ 3 ॻाल्हियूं बयान थो कयां। पहिरीं ॻाल्हि इहा त पंहिंजे आख़िरत जो फ़िक्र कयो। खुदा जे वास्ते दुनिया जो एतिरो फ़िक्र कयो जेतिरो दुनिया में रहणा, ऐं आख़िरत जे लाइ एतिरो फ़िक्र कयो जेतिरो आख़िरत में रहणा। हिन आयत जो मतिलबु इहो आहे त नबी सगोरा दर हक़ीक़त असुल आख़िरत जे याद दहानी जे लाइ आया। दुनिया जो फ़िक्र बि कयो त हलाल खाओ, इस्लामी निज़ाम क़ाइम कयो। हुन सां गॾोगॾु नबियनि जे मेहनतुनि जो असुल महवर ऐं मर्कज़ आख़िरत जी तयारी आहे। इस्लामी निज़ाम, इस्लामी हुकूमत असांजे इस्लाम जो हिस्सो आहे, पर उन खां पहिरियों हिस्सो हे आहे त तव्हां पंहिंजे शख़्स जे मथां, ज़ात जे मथां, घर जे मथां इस्लामी निज़ाम क़ाइम कयो। जेको ॿारहो आज़ान थो ॿुधे ऐं निमाज़ ते नथो वञे इहो दलील आहे त हिन जे वजूद ते इस्लामी निज़ाम न आहे। शैतान हिक सजदे जो इनकार कयो,
मरदूद मलूम थी वयो ए मुझा बेनमाजी भा तू केतरन सजदन जो इनकार तो करे हय्या अल सलाह हय्या अल सलाह हय्या अल सलाह हय्या अल सलाह तू जो रब तो की याद तो करे तू जो रब तो की याद तो करे के तो के अंधो न करो वो अल्लाह तो की याद तो करे के तो के बोड़ो न करो वो रब तो की याद तो करे के तो के गूंगो न करो वो अल्लाह तो की याद तो करे के तो के पागल न करो वो रब तो की याद तो करे तोखे वडेरो सॾे एमपीए सॾे वज़ीर आला सॾे तू उनजे न्यापे ते वञे थो रब जो न्यापो थो ॿुधे ए ईमान वारा तू रब जे दर नथो वञे सोच त तुझे वजूद ते इस्लामी निज़ाम न आहे चो इंशाअल्लाह नमाज़ जी मेहनत कंदासीं चो इंशाअल्लाह नमाज़ जी मेहनत कंदासीं चो इंशाअल्लाह नमाज़ जी मेहनत कंदासीं नमाज़ जी मेहनत कीअं थींदी नमाज की मेहनत सिखो तबलीगी जमात वारन का फजाइल नमाज के मुतालिक हदीसू पढ़ो एक दफो ये हदीसू सिंधी में ता पांजे घर वारन के पढ़ी ॿुधायो खुदा जो कसम तवाजे घर जा भाती नमाजी थी वेंदा तामो को आहे जेको चवे ते इंशाअल्लाह मां पांजे घर में तालीम कंदुसि ऐं ॿियो नंबर ॻाल्हि हे इल्म सिर्फ वॾनि जे लाइ सिर्फ नंढड़नि जे लाइ न आहे बल्कि हे इल्म हर मुसलमान जे लाइ चंद मिनट इन कुरान सुन्नत जे इल्म हासिल करण जे लाइ तालीमुल इस्लाम के पढ़ण जे लाइ सब कढो पंहिंजे मस्जिद जे इमाम वटि पंहिंजे इलाके जे आलिम सगोरे वटि तालीमुल इस्लाम पढ़ो जेको असांजे जमीयत उलमा हिंद जे बानी मुफ्ती किफायतुल्लाह रहमतुल्लाह अलैहि लिखियो इस्लाम जे तालीम खां हर ईमान वारे खे वाक़िफ़ हुजण ज़रूरी आहे ईमान मुफस्सल चाहे ईमान मुजमल चाहे शहो कलमो कहिड़ो आहे आखिरत ते ईमान फरिश्तन ते ईमान तकदीर ते ईमान इन जो मतलब छा है यो इल्म सभनी जे लाइ 10 मिनट इल्म जे लाइ कढो इल्म जी फजीलत समझो मुझे ॿियो नंबर ॻाल्हि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में आया सहाबा किराम जो जमातू मस्जिद नबवी में बैठी आहिनि हिकिड़ा दुआऊं था कनि ज़िक्र अज़कार था कनि ऐं हिकिड़ा पढ़नि ऐं पढ़ाइनि था तवज्जो सां ॿुधो आका फरमायो ये ॿई जमातूं भलाई ते आहिनि पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा उन्हनि सां गॾु जेके पढ़नि ऐं पढ़ाइनि पिया फरमायो इन्नी बुइस्तु मुअल्लिमा मूंखे अल्लाह उस्ताद बणाए करे मोकिलियो आहे खुदा जो कसम ज़िक्र फिक्र इबादतूं तिलावतूं नफ़ली ऐं शख़्सी इबादतूं इन सां अल्लाह जो एतिरो कुर्ब तव्हांखे नथो मिली सघे जेको इल्म हासिल करण सां तव्हांखे रब जो कुर्ब मिली सघे थो तदारुसुल इल्म सात मिन अल-लैल खैर मिन इहयाहा रात जो हिकिड़ो पहर कुरान ऐं सुन्नत जे इल्म में ख़र्च करण इहो सॼी रात इबादत खां बहितर आहे हिकिड़ी आयत जो सिखण के आलिम सगोरे वटि उनजो तर्जुमो या के कारी साहब वटि उनजी तजवीद हिकिड़ी आयत जो सिखण रब जो कसम इहो 100 रकात नफ़िल पढ़ण खां अफ़ज़ल आहे आलिमनि जी फज़ीलत आबिदन ते फरमायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज़लुल आलिम अलल आबिद का फज़ली अला अदनाकुम आलिम जी फज़ीलत इबादत गुज़ार सूफियत एतरी ज़्यादा है कि मां मोहम्मद जी फज़ीलत तहां मां घट में घट सहाबियत है आलिम जी फज़ीलत ज़्यादा है जो इंशाअल्लाह आलिम जो अदब कंदासीं जो इंशाअल्लाह आलिम जो अदब कंदासीं शहीद इस्लाम रहमतुल्लाह अलैह बांग्लादेश वया फरमायूं त 10 जलसा हुया तमाम वॾा जलसा हुया हर जलसे का ॿिए जलसे ते जॾहिं वञूं पिया त जहाज ते पिया वञूं हालांकि बांग्लादेश पाकिस्तान को आसूदो न आहे पर उतो जा मदरसा आसूदा आहिनि 4000 मदरसो जाते 4000 तालिब कमो बेश दौरे हदीस में अल्हम्दुलिल्लाह उते असांजा दोस्त वया उते भी खेड़ीअ जा फासिल सिंध जे आलिमनि वटि पढ़ियल आलिम उन मदरसे में पढ़ाए रहिया हुया सिंध जो फैज़ पूरी दुनिया में अल्हम्दुलिल्लाह मक्के मदीने में उहे सिहाए सिद्ध ऐं मुस्नद अहमद बिन हंबल जा नुस्ख़ा आहिनि जेते अबुल हसन सिंधी आलिम जा हाशिया ऐं शरह लिखियल आहिनि अल्लाह सभिनी आलिमनि जे क़ब्रनि खे जन्नत जो बाग़ बणाए बांग्लादेश जा मदरसा शो आसूदा आहिनि उते जो उलमा मेहनत कई त जी घर ते ख़र्च कयो था हे मदरसो हे मस्जिद तव्हां सभिनी जो आहे तव्हां रोज़ानो मदरसे में कुछ न कुछ जमा करायो उतो जो आम मुसलमान जी पंहिंजे बच्चन के खर्च
ख़र्च ॾींदो आहे जी पंहिंजो घर जो ख़र्च हलाईंदो आहे। हेॾे तवजो कयो ई हर मुस्लमान मदरसे में रोज़ानो घटि में घटि 10 रुपया ज़रूर जमा कराईंदो आहे। बग़ैर घुरण जे तव्हां मदरसे में जमा करायो। हमने न्याणियुनि भेनरुनि खे ॿुधायो इहो सोन क़बरुनि में खणी न हलंदो, पर जेकर तव्हांजे सोन सां मदरसो ठही वियो, मदरसे में तालिबनि खे किताब मिलिया, तालिबनि खे ख़र्च मिलियो, जी हदीस में आयो आहे मन जहज़ गाज़ियन फ़क़त ग़ज़ा, जेको मुजाहिद खे ख़र्च थो ॾे ॼण त पाण जिहाद कयो। अल्लाह जो कसम जेको तालिबनि जो ताउन थो करे, आलिमनि जो ताउन थो करे ॼण त पाण पढ़ियो ऐं पढ़ायो। तव्हांजो हमेशह जे लाइ मदरसे में हिस्सो थी वेंदो, हे सदको जारी हुआ। आका फरमायो इल्मन नशरहु, मौत खां पोइ इहो अमल क़यामत ताईं तव्हांजे लाइ जारी आहे। हे आलम ॿियनि खे पढ़ाईंदा, उहे ॿियनि खे पढ़ाईंदा, उहे ॿियनि खे पढ़ाईंदा। अॼु खां तक़रीबन 50 साल पहिरियां मुंहिंजो वालिद साहब रहमतुल्लाह अलैह, शहीद इस्लाम जो वालिद साहब मौलाना अलीमुल हक़ानी रहमतुल्लाह अलैह 4-5 साल हिकु पढ़ाए विया। अल्लाह जो कसम जी साईं रशीद अहमद जे लाइ, ॿियनि बुज़ुर्गनि जे लाइ, मुख़ैरीन ऐं मुआविनीन जे लाइ, हिन वक़्ति असातिज़ा जे लाइ ऐं जंहिं मदरसो क़ाइमु कयो हो उन जे लाइ मदरसो सदको आहे। इहो असांजे वालिद साहब रहमतुल्लाह अलैह जे लाइ बि ॿियनि मदरसनि वांगुरु हे मदरसो बि सदको जारी हो। तव्हां मदरसनि जो ताउन कयो ऐं हिते एहसान न जतलायो। मिन्नत माने की खिदमत सुल्तान में कुनी, मिन्नत अज़ो शुनास की बखिदमत बर्दाश्त। बादशाह ते एहसान न रख जो बादशाह की नौकरी तो करे, बादशाह जो तो ते एहसान जो तो के पांजो नौकर बनायो थई। आखिरी गाल मां पांजे तालिबन सां तो कया जेके हाने आलिम थिया आहिनि, इक़रा अबाने के खड़ो छो था हेॾे तवज्जो कयो। इक़रा 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 पहिरीं पहिरीं वही इल्म जी आई। मां आखिरी गाल पांजे तालिबन सां तो कया जेके हाने आलिम थिया, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़। ए आलिमो इल्म ते फ़ख्र न कयो, पांजी इब्तिदा खे याद कयो। बदबूदार कतरे मां रब सही तव्हां असांखे पैदा कयो। अखरजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तअलमून शैआ। जॾहिं तव्हां असां अम्मा जे पेट में ॼावासीं असांखे हिकु अखर बि न पियो अचे। तंहिंजे करे अल्लाह इल्म सां गॾु पंहिंजे तख़लीक़ खे यादि ॾियारियो त पंहिंजे इब्तिदा खे न विसार, तकबर न कर। ऐं जेको ॿियो इक़रा आयो, इक़रा व रब्बुकल अकरम, हाणे वञी इल्म पढ़, हाणे वञी इल्म पढ़ाए, इल्म पढ़ाए। असांजो दोस्त तबलीग जमात में 40 ॾींहं थो वञे, 4 महीना थो वञे, पोइ इहो नथो इंतज़ार करे त माण्हू मूंखे दावत ॾियनि त पोइ मां उथी बयान कयां। हे आलिमनि जी जमात, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे दावत ॾिनी आहे। लौला नफ़र मिन कुल्लि फ़िरक़तिन ताइफ़तुन लियतफ़क़हू फ़िद्दीन वलियुनज़िरू क़ौमहुम इज़ा रजऊ इलैहिम। अल्लाह तो फरमाए इल्म हासिल करण खां पोइ वञी पंहिंजे क़ौम वारनि खे डेॼारियो, तबलीग कयो, पढ़ायो। तव्हां कंहिंजो इंतज़ार न कयो। जाते तव्हां जे इलाइक़े में रहो था उन मस्जिद में कंहिं बि निमाज़ खां पोइ उथी बि हिकिड़ी आयत जो दर्स ॾियो, हिकिड़ी हदीस जो दर्स ॾियो ऐं इहे फैलिजी वञो ऐं गश्त करे आलिम मदरसनि जे लाइ तयारु कयो, पंहिंजे मादर इल्मी जे लाइ तयारु कयो। अल्लाह पाक को दुआ है मां जेके टूटा फूटा लफ़्ज़ चयमि महज़ पंहिंजे रहमत सां मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जेके असांजे जमीयतुल उलमा इस्लाम जा पहिरियां अमीर हुया, वो अधु कलाक बाइस कंदा हुया ऐं अधु कलाक ज़िक्र कराईंदा हा। वला ज़िक्रुल्लाह अकबर। इन करे 1-2 मिंट ज़िक्र कंदासीं। कंधु झुकायो, ईअं अल्लाह अल्लाह कयो जीअं माउ खे बच्चो चवंदो आहे अम्मा अम्मा अम्मा। कंधु झुकायो, मुंहुं बि न भरियो, कंधु झुकायो ऐं सभु अल्लाह अल्लाह कयो बुलंद आवाज़ सां। अल्लाह 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 अल्लाह। शर्मायो न बुलंद आवाज़ सां। अल्लाह खे ज़िक्र ॾाढो पसंदि आहे, तमामु पसंदि आहे। आका फरमायो हिकिड़ो सखावत थो करे, ॿियो ज़िक्र थो करे। ज़िक्र वारो अल्लाह खे सखी खां बि ज़्यादा महबूब आहे। बुलंद आवाज़ सां सभी चओ अल्लाह 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 अल्लाह। इसलिए तो आवाज़ नथो अचे, सभु अल्लाह अल्लाह कयो। अल्लाह 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 अल्लाह।
रोजानो हर निमाज़ खां पोइ कुछ न कुछ जिक्र कयो। जिक्र सां तव्हांजी ईमानी बैटरी चार्ज थींदी। बैटरी चार्ज अज़ीज़ में दिल में चयो इंशाअल्लाह। ईमानी बैटरी चार्ज हूंदी त राब्तो थींदो, ईमानी बैटरी चार्ज न हूंदी त राब्तो न थींदो। वला ज़िक्रुल्लाह अकबर। ज़िक्र सां, तिलावत सां ऐं दुआउनि सां पंहिंजी ईमानी बैटरी खे हमेशा सरसब्ज़ ऐं शादाब ऐं चार्ज रखो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मूंखे सलाम जो जवाब ॾियो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सलाम आम कयो, सलाम आम कयो, ग़रीबन खे मानी खारायो ऐं माइटनि सां मिटियूं ॻंढियो ऐं राति जो कॾहिं उन वक़्त बि अल्लाह खे सजदा कयो जॾहिं सभु सुता पिया हूंदा आहिनि। जन्नत में आराम सां बग़ैर हिसाब किताब जे पहुची वेंदो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।